नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ पेरूमल में गौसिया जमात जे रूहानी पेशवा मखदूम शाह महमूद कुरैशी जो बोरची ऐं दावतनि में तोड़े आम माण्हुनि जे थींदड़ ख़ैर ख़ैरातनि में मुफ़्त बोड़ तोड़े चांवरनि जूं देगियूं रधी ॾींदड़ बहितरीन बोरची साहिल उमराणी हैदराबाद जी निजी अस्पताल में 70 सालनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो, जॾहिं त अॼु संदसि अबाणे ॻोठ मुरीद अकबर संग्रासी में 10 बजे जनाज़े निमाज़ अदा कई वई, जंहिंमें इलाइक़े जे माण्हुनि समेत गौसिया जमात जे मुरीदनि ऐं सियासी समाजी माण्हुनि वॾे तादाद में शिरकत कई है। जॾहिं त संदसि पोइरनि में 6 पुट, जंहिंमें इंजीनियर अब्दुल्ला उमराणी, मंज़ूर उमराणी, गुलाम रसूल उमराणी, मोहम्मद मिठल उमराणी ऐं हिकु धीउ जो औलाद है। जॾहिं त संदसि ॻोठ में संदसि ताज़ियत जो सिलसिलो जारी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।